ज़ैनब, ख़बर न है त असांजे घर जी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई। असां कॾहिं सोचियो बि न हो त असांजी धीउ किरण ईअं जवानीअ में ॾुहागण थी वेंदी। नसीब जी ॻाल्हि आहे रमजा पी, किरण त ॾुहागण थी, पर अदे आबिद जे घर में बि त ऊंधाई थी वई न। हाँ मां, चाचा आबिद ऐं चाची हाणे निंधणका थी विया। सौट इब्रार उन्हनि जो आख़िरी सहारो हुयो। बस पुट, वो मालिक बेपरवाह बादशाह है, उन खां केर थो पुछी सघे। बाबा, चाचा आबिद ऐं चाचीअ खे इब्रार जे मौत झोरे विधो आहे। बाबा उन्हनि खां भेरो न बणिजाए। बस पुट, अदे आबिद जे अखियुनि में लुड़क ॾिसी मुंहिंजी दिलि बि सीने खां ॿाहिरि निकिरी पई अचे। मां इहो इन करे कोन ॾिसी सघियुसि। पुट अबरार जे काज खे घणो अरसो कोन गुज़रियो आहे। बस मां हाणे हुन जा जुमाणा खाई कोन सघंदुसि। बाबा, तकदीर कयो असां सां वॾो कलूर। हे असां छा था करे सघूं? हा थी, पर तकदीर लिखण वारनि जूं अखियूं आलियूं ज़रूर थियूं हूंदियूं। जॾहिं हुननि अदे आबिद ऐं भाॼाईअ जूं उभ ॾारींदड़ रड़ियूं ॿुधियूं हूंदियूं ऐं किरण जी सींध तां संदूर लहंदे हथ कोन ॾकिया हूंदा। ज़ैनब, दहशतगर्दनि खे छा मिलियो हूंदो अबरार खे मारींदे? ज़ालिमनि ज़ुल्म जी तारीख़ में हुन जो हिकु इज़ाफ़ो कयो हूंदो। इहो छा मिलियो हूंदो कहारनि खे? गुलाब, वॾो कहर थी वियो ज़ैनब। इब्रार असांजे उमेदुनि जो उभरंदड़ सिज हुयो, जेको हाणे कॾहिं बि असांजे अंगण ते कोन उभरंदो। हा गुलाब, हर रोज़ हथ खणी उन्हनि ज़ालिमनि खे पिटींदासीं जॾहिं इब्रार खे मारियो आहे ऐं किरण जी सींध तां सिंदूर लाथो आहे। मां दुआ ॾींदसि उन्हनि कहारनि खे त ख़ुदा उन्हनि जो ॾाढो बुरो अंजाम कंदो। अम्मा, ज़ालिमनि खे ख़ुदा जे तरफ़ां डिघो रसो आहे। असांजे पिटण सां छा थींदो? धीअ, उन्हनि खे भली कुझु बि न थिए, पर दिलि जी बाहि त ठारियां पई। अम्मा, दिलि जी बाहि अखियुनि में वहंदड़ लुड़कनि सां विसाए छॾ। अम्मा, सीने जो सूर मुक़दर में लिखियल हो। ये भागियूं घड़ियूं सम्झी उनखे क़बूल कर। हाँ धीअ, तूं सही थी चई। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।